बिजली के गरम बिलनि नवा टैक्स लागू करण खिलाफ वापारी तंजीमन जो अज मुल्क गीर शटरबंद हड़ताल जो सद इस्लामाबाद ऐं रावलपिंडी के मुख्तलिफ इलाकन में कारोबार बंद। इस्लामाबाद इंतजामिया एहतजाज के नजर में रखंदे रेड जोन ॾांहुं वींदड़ रस्तन ते कंटेनर्स रखे छॾिया। हब, कंबर, ठट्टो, टंडो अलहयार में शटरबंद हड़ताल। टंडो, आदम, मदजी ऐं तलहार में कारोबारी मरकज बंद। वापारी अगवाननि जो चवणु आहे त बिजली जे अघनि में वाध ज़ालिमाना टैक्स वापसि वरिता वञनि। सिंध के मुख्तलिफ शहरन में वक्फे वक्फे से किथे हल्की तो किथे तेज बरसात हेठाई वारा इलाइका पानी हेठ। फसलन के नुकसान। कराची में वक्फे वक्फे से बरसात जो सिलसिलो जारी। कासिमत, बेराणी, सगू, कोटालो, गुपचाणी, मियासा, पनहड़ो में वस्कारो, भंगू बेण, गढ़ी हसन, झोल, उस्मान चावड़ी, कमालदेरो में बरसात। बिजली बंद। मवासलाती निज़ाम डावाडोल। कोमर तिरन सारिन के फसल के कापारी धक रसियो। सिंध यूनिवर्सिटी जामशोरोजी पॉइंट बस ड्राइवर के कत्ल केस में 3 जवाबदारन के फाही की सजा। गुलाम अली कत्ल केस में 3 जवाबदारन आसिफ शाह, ज़ैन शाह और यूनस बिरोही ते ॾोह साबित। 20 जनवरी 2020 ते सिटी गेटवे जो फायरिंग करे बस ड्राइवर के कत्ल कयो वियो हो। गंबट में हथियारबंदन की चौकीदारन के यरगमाल पड़ाए होलसेल मोबाइल शॉप तापुर। व्यापारी हाजी सरफराज पेमण मौसफ हथियारबंद होलसेल दुकान जा ताला तोड़े 70 लाख रुपया रोक और करोड़े रुपये की मालियत जा मोबाइल फोन सेठ खणी फरार थी विया। घटी टीवी पाके जा CCTV फुटेज सथ करे वरिता। DIG सखर ॾोहनि ते सातू न आर्डर ते SHO गंबट के रिबट ऐं मौतल करे छॾियो। गडियल क़ौमन सऊदी अरब, अमरीका, चीन, रूस, तुर्की और ईरान की पाकिस्तान में दहशतगर्दी की मजम्मत। गडियल क़ौमन के सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस चयो आहे त पाकिस्तान की हुकूमत हमलन की जांच करे जिम्मेवार के कैफर किरदार ताईं पहुंचाए। सऊदी परॾेही वज़ारत चयो आहे त हर किस्म के तशद्दुद, इंतहा पसंदी के रद्द करियूं था। फलस्तीनी सदर महमूद अब्बासी सऊदी वलीअहद मोहम्मद बिन सलमान साहब व्यास में मुलाकात। गजा की सूरत हाल समेत फौजी छिकतान घटाइण ते ख़यालन जी ॾेवट। सऊदी वलीअहद मोहम्मद बिन सलमान जो चवंदो आहे त गजा ॿिनि इलाइक़नि में छिकतान जे ख़ात्मे लाइ आलमी इलाक़ाई दुरे सां राब्ते में आहियूं। सऊदी अरब फलस्तीनी भाइरनि सां गॾु बीठल आहे। गजा जंगबंदी के मुआहदे ते ॻाल्हियुनि लाइ हिकु ॿियो दौर कतर में जारी। अमरीकी मीडिया चयो आहे त इसराइली वफ़द अॼु दोहा पहुचंदो। उनखां अॻु काहिरा में थियल ॻाल्हियुनि जो दौर बिना नतीजे ख़त्म थी वियो हो। इसराइली वज़ीर जो मस्जिद अक्सा में इबादतगाह ठाहिण जो ऐलान। इसराइली फ़ौज जे हमलनि में वधीक 20 फ़लस्तीनी शहीद। इसराइली फ़ौज गजा में हिकु यरगमाली खे बाज़ियाब कराए वरितो।